यकीनन अहम ॾिहाड़नि ते अहम शयुनि जी मशहूरी कई वेंदी आहे ऐं ब्रांड्स वॾियूं ऑफर्स ॾींदा आहिनि, जॾहिं त नवनि ब्रांड्स लाइ इहे ॾिहाड़ा मक़बूलियत हासिल करण लाइ अहम हूंदा आहिनि। इन ॾिस में गुज़िरियल ॾींहं खां इहे ख़बरूं आहिनि त पाकिस्तान में 5G नेटवर्क रखंदड़ सिम ओनिक 14 अगस्त खां शुरू थी रही आहे, जंहिंजो नंबर 0339 खां शुरू थींदो ऐं इहा सिम सस्ती इंटरनेट फराहम करण जे हवाले सां अहमियत रखंदी। इहा बि दावा कई वई त ओनिक सिम यूफोन जे टावर ते पंहिंजूं वायरलेस डिवाइसिस लॻाईंदी ऐं हिन जा पैकेज ॾाढा सस्ता हूंदा। मिसाल तौरु 130 रुपयनि में 30 GB इंटरनेट ऐं 5000 मिंट ॾिना वेंदा। ज़रियनि दावा कई त सिम हिन वक़्तु इस्लामाबाद, कराची ऐं लाहौर में शुरू कई पई वञे ऐं बाद में सॼे मुल्क में अची वेंदी। जेतोणीकि इहे सभु अफ़वाह गर्दिश में आहिनि, पर ॿिए पासे PTA वज़ाहत कई आहे। PTA पंहिंजी पधिराई में चयो आहे त पाकिस्तान में कंहिं बि नई मोबाइल ऑपरेटर खे सेल्युलर लाइसेंस नाहे ॾिनो वियो। PTML अॻी यूफोन ब्रांड जी मालिक आहे। पाक टेलीकॉम मोबाइल लिमिटेड यानी PTML मार्केट में डिजिटल तबके जी घुर्जुनि खे पूरो करण लाइ हिकु नई डिजिटल प्रोडक्ट ONIC यानी ओनिक मुतारिफ़ कराइण जो इरादो रखे थी त जीअं वाहिपेदारनि खे रिवायती ख़िदमतुनि जी फराहमी बदिरां डिजिटल सहूलतूं फराहम करे सघजनि। PTA ऐं PTML ONIC जी शुरूआत जे ॾिस में राब्ते में आहिनि। रेगुलेटरी घुर्जुनि ऐं वाहिपेदारनि जे तहफ़ुज़ जे अज़म खे नज़र में रखंदे PTA PTML खे सभु ज़रूरी रेगुलेटरी घुर्जूं पूरियूं करण जो चयो आहे। PTA जी इन वज़ाहत मां इहो ज़ाहिर थिए थो त यूफोन जी मालिक कंपनी खे नई सर्विस ओनिक जे हवाले सां इजाज़त अञा नाहे मिली। हिन वक़्त ताईं इन लाइ लॉन्च करण जे हवाले सां तयारियूं थी रहियूं आहिनि। इहो वाज़े नाहे कयो वियो त ओनिक कहिड़े क़िस्म जूं डिजिटल सहूलतूं फराहम कंदी ऐं कॾहिं लॉन्च कई वेंदी।